जलाल चांडे जूं कुछ ज़िंदगीअ जूं ख़ूबियूं हुयूं जेके तमामु घणियूं बहितरीन ख़ूबियूं हुयूं। उन्हनि ख़ूबियुनि जे बारे में रोशनी विझंदासीं अॼोके वीडियो में। जलाल चांडियो हिकु बहितरीन फ़नकार सिंध जो उन जूं ख़ूबियूं हिन वीडियो में बयानु कंदासीं त कहिड़ियूं कहिड़ियूं उन जूं ख़ूबियूं हुयूं। दोस्तो, जलाल चांडियो हिकु दरवेश माण्हू हुयो जलाल चांडियो दिलि जो तमामु घणो सख़ी माण्हू हूंदो हुयो। जलाल चांडियो कॾहिं पंहिंजी ज़िंदगीअ में लालच तमामु घणी न कई। दोस्तो, खोड़ सारा माण्हू पैसो ॾिसी लालची थी वेंदा आहिनि पैसनि खे मेड़नि जे पोयां लॻी वेंदा आहिनि, लेकिन जलाल चांडे पंहिंजे ज़िंदगीअ में कुर्ब कमायो, इख़लाक़ कमायो दुआऊं वरितई माण्हुनि खां पैसे जी तरफ़ लालच में न पियो। दोस्तो, जलाल चांडियो अहिड़ो दरवेश फ़नकार हूंदो हुयो जो जलाल चांडियो खोड़ सारा माण्हू जेके ग़रीब हूंदा हुया, जिन्हनि वटि पैसो न हूंदो हुयो, उन्हनि जे शादियुनि में बि वञी शरीक थींदो हुयो घोर वग़ैरह बि पंहिंजे खीसे मां उते ॾेई करे मोटी ईंदो हुयो उन्हनि खे ख़ुशि करे। दोस्तो, हिकिड़ो वाक़ियो आहे जलाल चांडियो जो। हिकिड़ी शादीअ में वञी शरीक थियो जलाल चांडियो। उते उन खां अॻु में ॿिया फ़नकार जेके उहे गीत ॻाइनि पिया त उहो जॾहिं उते वञी जलाल चांडियो पहुतो त जलाल चांडियो सभ खां पहिरीं 5-5 ऐं 10-10 रुपया वारा नोट खुलिया वरिता उन फ़नकारनि जे मथां छटणु स्टार्ट कई। जलाल चांडियो खे खोड़ सारनि प्रोग्रामनि में माण्हू इहे बि फरमाइशूं कंदा हुया त जलाल चांडिया नची ॾेखार, डांस कर। त जलाल चांडियो हिकु मक़बूल तरीन लीडर थी जेको आहे सो फ़नकार थी। हुन में वॾाई का बि न हूंदी हुई, माण्हू जीअं चवंदा हुया नचणु स्टार्ट कंदो हुयो। दोस्तो, जलाल चांडियो दिलि जो एॾो सख़ी माण्हू हूंदो हुयो जो जलाल चांडियो जे ओताक में 24 कलाक महिमाननि जी ख़िदमत चाकरी थींदी हुई जलाल चांडियो ग़रीब सां बि ईअं ई मिलंदो हुयो जलाल चांडियो अमीर सां बि ईअं ई मिलंदो हुयो। सभ खां वॾी ख़ूबी जलाल चांडियो जी इहा हुई जो इंसान खे इंसान सम्झंदो हुयो। घणा माण्हुनि वटि पैसो अची वेंदो आहे त पोइ ग़रीबनि खे हथु ॾियण जे लाइ बि तयारु न हूंदा आहिनि, लेकिन जलाल चांडियो वटि इज़त बि हुई, शोहरत बि हुई, पैसो बि हुयो, लेकिन जलाल चांडियो ग़रीबनि जी दिलि खोले ख़िदमत कई जलाल चांडियो जा जेके बि ओस पास में ग़रीब माण्हू रहियल हुया उन्हनि जी माली मदद कंदो हुयो जलाल चांडियो उन्हनि जा मसला बि हल कंदो हुयो। दोस्तो, खोड़ सारा अहिड़ा वाक़िया आहिनि, खोड़ सारियुनि शादियुनि में जलाल चांडियो ईअं मुफ़्त में बि वञी शरीक थियो। छाजे करे जो उन्हनि वटि पैसा न हुया जलाल चांडियो खे घुराइण जेतिरा जलाल चांडियो खे ॿुधाइण जेतिरा। त पोइ जलाल चांडियो वटि सिर्फ़ु वेंदा हुया, उते पंहिंजी ज़ार गुज़ारी ॿुधाईंदा हुया त जलाल चांडियो उन्हनि खे हमदर्द एॾो हुयो जलाल चांडियो जो उन्हनि खे वञी चवंदो हुयो त बाबा तव्हां वञी शादीअ जी तयारी कयो, इनशाअल्लाह मां तव्हांजे प्रोग्राम में बिल्कुलु शरीक थींदुसि। त दोस्तो, जलाल चांडियो वञी मुफ़्त में ॻाए बि ईंदो हुयो जलाल चांडियो वञी पैसा बि घोरे ईंदो हुयो, नचे उन्हनि खे ख़ुशि करे, ख़ुशियूं वेराए करे पोइ जलाल चांडियो अची पंहिंजे ॻोठु पुॼंदो हुयो। दोस्तो, जलाल चांडियो सिंध जो हिकु मक़बूल तरीन लीडर हुयो, फ़नकार हुयो अॼु ताईं बि जलाल चांडियो जा किसा अख़बारनि में किताबनि जे सूरत में सिंध में हिन वक़्तु बि मौजूदु आहिनि। दोस्तो, अहिड़ा मज़ेदार वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा वीडियो खे लाइक लाज़मी कंदा कयो। वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।